गोपाल शरणम गोविंदे शरणम गोपाल शरणम सतराम 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 शरणम सद्गुरु साहिब की जय। साचो सतराम पार साहब साई विस्पत जे सोने समय में उन्हीं सच्चा साईं जी रहमत छा सावा सताबा थे जलाए सनन दावन में आई सोड़े शुभ अवसर ते सभिनी भावरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जी तरफों आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं साहू विस्पत यानी सच्चे साईं जी रामत में रही करे साओ सताबो थिया जगत इंसान जो जन्म हकीकत में आहे ही साओ सताबो थियण जे लाइ बाक़ी सभिनी जुड़न में जहिड़े बि तरीक़े सां जीवन रहंदो आहे उन में हर हिकु पंहिंजे पंहिंजे अमल पंहिंजे पंहिंजे कर्म सां गुज़ारींदो आहे पर असां इंसान सभिनी जुड़न में रहंदड़ जीवन खां वधीक समझदार आहियूं मालिक असां सभिनी खे वधीक अक़लमंद बणायो आहे इन करे दुनिया जूं जेतिरियूं बि चीज़ूं आहिनि जेका बि प्रकृति आहे नेम आहे नेचर आहे सभिनी खे इंसान पंहिंजे वस में रखण जी सलाहियत रखंदो आहे असल समझ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त असां उन पंहिंजी समझ जो इस्तेमालु कीअं कयूं था असां सभु कंदा पंहिंजे पंहिंजे तरीक़े पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां बहितर आहियूं पर जेकॾहिं असांखे कोई पाण खां वधीक समझदार लॻंदो आहे त पोइ असां उनखे क़बूल बि कंदा आहियूं इन करे पाण साहब उन सच्चे साईं जी
रहमतुनि में ईंदा। छाकाणि त सतगुरु जो मक़सदु ई हूंदो आहे पाण खां वधीक समझदार, पाण खां वधीक शक्तिशाली, पाण खां वधीक ॼाणो। तंहिंजे करे असां चाहींदा आहियूं असां उन मालिक तरफ़ वञूं जंहिंजी दामन में रही करे असां तहिड़ा समझदार बणिजो। ऐं पोइ उते जेको शीश झुकाईंदा आहियूं उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजी समझ या बुद्धि खे भेंट करणु। त मां क़बूल कयो आहे त मूंखां वधीक समझदार आहे। भई हाणे मां पंहिंजी समझ न पर उन्ही जी समझ ते हलणु चाहियां थो। छाकाणि जेकॾहिं असां कंहिं समझदार ॾे वेंदासीं पोइ अगरि उन्ही जी ॿुधंदासीं उन्ही ते हलंदासीं त पोइ असां तहिड़ा थींदा वेंदासीं। पर जेकॾहिं उते पंहिंजी समझ खे मिलाईंदासीं त पोइ लॻंदो त शायदि मां वधीक समझदार आहियां, पंहिंजी ॻाल्हि खे वधीक अहमियत ॾींदासीं। इन करे असां इंसान जेकॾहिं कॾहिं धोखो खाईंदा आहियूं त इन करे जॾहिं उनखे पंहिंजी समझ सां मिलाईंदा। हक़ीक़त में असांजी एप्रोच या समझ एतिरी कोन्हे हूंदी, पर जेको पंहिंजो पतो हूंदो आहे असां चवंदा आहियूं उहो ई सही आहे। ऐं इन करे असां रहिजी वेंदा आहियूं। तंहिंजे करे उते शीश झुकाइणु हूंदो आहे ऐं शीश झुकाइण जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजी ॿुधी खे छॾणु, पंहिंजे अकुल खे छॾणु त जीअं उहो चवे या सम्झाए तीअं अमल कर। ऐं पोइ जॾहिं असां अमल कंदा आहियूं त पोइ आहिस्ते आहिस्ते वधंदा। पोइ जीअं वधंदा वेंदासीं तीअं तीअं वरी असांजी ॿुधी खुलंदी वेंदी। न त आम तौरु ईअं थींदो आहे जीअं हिकिड़ो जोहरी हो सोनारो हो, उनजो कारोबार हलंदड़ हो। अचानक उनजो कोई एक्सीडेंट थियो या कुझु थियो, उहो गुज़ारे वियो। उनजा ॿार नंढड़ा, पोइ जेको कुझु छॾे वियो उन मां उनजो गुज़ारो हलंदो रहियो। आख़िर छोकिरो बि कुझु चङो थियो ऐं सभु जेको छॾे वियो तक़रीबन जी पूरा थिया सामान, पैसा पदारत बि पूरा थिया। उन ज्वेलर जो हिकिड़ो ॿियो दोस्त हो, सो माउ जी छोकिरे जी तिजोरी खोली, उन मां उनखे कुझु हीरा मिलिया ऐं हुन
पंहिंजे पुट खे चयो त हीरा थी तो दोस्त जो पीउ जो दोस्त आहे सो उन्हीं को जी मुल कराए पर कुछ पैसा वठी आहे हिकु ॿ हीरा विकिणी करे तो वरी बाक़ी गुज़ारो हलाई। वो छोकिरो हीरा खड़ी करे पंहिंजे पीउ जे दोस्त ॾे वियो उन हीरा ॾिठा ऐं ॾिसी करे छोकिरे खे चयो हीरा तूं पाण वटि रख साॻो टे ॼणी बि पिया हुजनि जॾहिं ज़रूरत पई पोइ तोखां वठंदो बाक़ी हाली जेको ख़र्चो आहे घर जो मूंखां खणणु शुरू कर हाणे तूं वॾो बि आहे तंहिंजे करे जे तूं पाण पीउ वांगुरु थी मां चाहियां त तूं बि मुंहिंजे दुकान ते अची करे कमु सिखणु शुरू कर ऐं अॻिते हली करे तूं बि पीउ वांगुरु सुठो ज्वेलर थी वेंदे। छोकिरे अची करे पंहिंजी माउ खे ॿुधायो मां जो तुंहिंजो पीउ जो दोस्त आहे ॾाढो सुठो आहे वीचारे खे अॼु बि एतिरो ख़्यालु आहे तंहिंजे करे तूं हीरा रख उनजो ख़र्चो खयो कर तूं पंहिंजो हुते कमु कर। ऐं छोकिरो उते वञणु शुरू थियो आस्ते आस्ते उहो सिखंदो वियो ऐं सिखंदे सिखंदे हिकिड़ो हीरनि जो पारखू बणिजी वियो। हिकिड़े ॾींहुं उन पीउ जे दोस्त ज्वेलरनि खे चयो छो जेके तूं हीरा खणी आए उन्हनि खे तूं पाण ॾिसी सघे थो तुंहिंजो मुल्ह छा आहे तंहिंजे करे अची करे मुल्ह कछ पोइ ॾिसो। ऐं छोकिरो ॿिए दफ़े हीरनि जी ओथिरी असुआ खणी आयो ऐं अची करे जीअं त खोले ॾिसंदो वियो ऐं उछलाईंदो वियो त ज्वेलर ॾिसी करे खिलियो पए ऐं छोकिरे हिकदमि मूंखे चयो चइबो तूं मूंखे उन वक़्तु छो न चयो त इहे हीरा जेके हुया छड़ो हे पथर ये कूड़ा बूड़ा नहीं ॿियो आहे कुझु बि कोन ऐं तूं त मूंखे चयो जेतिरा पैसा खपनि तूं खयां कर सभु तुंहिंजा हीरा क़ीमती ॾे हे त जीअं मुंडनि में सभु कूड़ा बूड़ा पवंदा आहिनि उहे ॾे मुंहिंजे आहे ई न तॾहिं उहो ज्वेलर खुलियोसि चए छा आहे उन वक़्तु अगरि मां तोखे चवां हा ये कूड़ा बूड़ा तव्हांजे ज़हन ते वेठल हो ये हीरा ॾे तव्हां चओ शायदि इहो बेईमानी कंदो पिया पंहिंजी खाइण जी अथसि इन करे मां चाहियो जॾहिं तूं पारखू थी वेंदे समझदार थी वेंदे पाण ॾिसंदे पोइ तोखे पुछंदे कूड़ा बूड़ा नहीं बाक़ी कुझु बि कोन्हे। सो हक़ीक़त में असां इंसान बि जेके आहियूं सभु पहिरियों पाण खे सियाणो अक़लमंद सम्झंदा इन करे असां आम तौर पंहिंजो पाण खे एतिरो समझदार सम्झंदा आहियूं जे असां ॿियनि जे गुणनि मां बि अवगुण कढणु शुरू कंदा आहियूं शायदि असां वधीक समझदार आहियूं वधीक चङा असांखे चङनि खे बि माण्हू घटि सम्झणु लॻंदा हक़ीक़त में असांजी पंहिंजी ॿुधी ओतिरी हूंदी कोन्हे असां सही सम्झंदा पर जॾहिं असांखे चङनि जे संग में रहंदा सियाणनि जी संगत में रहंदा उन्हनि संतनि महात्माउनि जी शरण में रहंदा तो पोइ सके समझ सियाणप अकुल बुद्धि सच्चाई पौतरताई बेहतरी सभिनी जो अहमियत जो पतो अचणु शुरू थी असांजे मथां जॾहिं हक़ीक़त जा दरवाज़ा खुलंदा आहिनि त पोइ असां चवंदा आहियूं न चङी चीज़ चङी आहे बहितर आहे कॾहिं कमु ईंदी आहे तंहिंजे करे असां उन सचे साईं जी शरण में ईंदा ऐं पोइ जॾहिं
असां चङा बणबा समझदार थींदा पोइ असां ॾिसंदा आहियूं जॾहिं असां सतगुरु जी शरण में वेंदा आहियूं या गुरु जी दामन में वेंदा आहियूं त पोइ गुरु दक्षिणा बि भेंट कंदा आहियूं उते भेटिया में रखंदा आहियूं हक़ीक़त में भेटिया जो मक़सदु हूंदो आहे असां पंहिंजो भाव रखंदा आहियूं असां पंहिंजी सम्झ बुद्धि ऐं सिख्या रखंदा आहियूं जेको असां उतो कुझु पातोसीं जेको कुझु असांखे मिलियो जेतिरा चङाई गुण अकुल बुद्धि सम्झ असांखे मिलंदी आहे उनजी कॾहिं बि पैसे सां भेंट न थींदी आहे उनजी भेंट जो मक़सदु हूंदो आहे अमल उनजी भेंट जो मक़सदु हूंदो आहे उहो करम उनजी भेंट जो मक़सदु हूंदो आहे उन ते हलणु त अॼु खां बाद मां जेको कुझु सिखियो आहे उन ते अमल करणु उन ते हलंदो जॾहिं असां उन ते अमल कंदा आहियूं या हलंदा आहियूं तॾहिं असांजी सिख्या जो पतो पवंदो आहे हर हिकु इंसानु कंदो पंहिंजी समझ सां आहे पर जेतिरो जेतिरो लगन सां सम्झंदो उन ते अमल कंदो उहो वधंदो आहे जीअं हिकिड़े गुरु खे शिष्य हू जॾहिं सभिनी खे सिख्या ॾेई करे पूरो कयो ऐं पोइ आश्रम ते सभिनी खे सेखारे करे हू चयो हाणे मां वञणु चाहियां थो तपस्या जे लाइ तपस्या ते वेंदो थी सघे थो मोटिया या न मोटिया थी सघे थो उमिरि पूरी थी वञे थी सघे थो तपस्या कॾहिं पूरी थिए केतिरो वक़्तु लॻे कोई पतो कोन्हे तंहिंजे करे मां चाहियां थो अगरि न मोटियो त ठीकु आहे अगरि आयुमि मां तव्हांखे हिकिड़ी चीज़ ॾेई वञा थो लेकिन इहा जहिड़ी आहे मूंखे तहिड़ी मोटाए करे ॾिजो जीअं ई आहे तहिड़ी वापसि कजो ऐं गुरु पंहिंजी कोठरी खोली उनमें कुझु करे के अन्न जा दाणा हुया ऐं उहो मुठी भरे करे टिनी खे हिकु हिकु करे ॾिनी मुठी भरे टिनी खे ॾिनी चवण में जॾहिं अगरि आयुमि त मूंखे अहिड़ी कणिक ॾिजो जीअं आहे सभिनी चयो ठीकु आहे ऐं 3 ॼणा हुया हिकिड़े ॾिठो चवण कणिक जेको वेंदो पिया हले कॾहिं मोटे पतो बि कोन्हे ऐं इहे दाणा कंदा बि छा जंहिं महिल आयो वधि मुठी बाज़ारि में वठी करे ॾींदासीं खणी ॿियो छा कंदासीं उन मुठी जी परवाह न कई ऐं ख़तमु करे छॾियो ॿियो जेको शिष्यो उन वरी मुठी वरिती चवंदा गुरू एतिरी आसीस ॾिनी आहे उन चयो जहिड़ी आहे ओड़ी संभाले करे रखिजो उहो बहितर करे रखिजो तंहिंजे करे इहा मुठी मां सुठे नमूने वेड़े करे ठाहे उन पंहिंजे मंदर में रखी जिते पूजा कंदो ठाहे करे गुरू जे हथ जी ॾिनल सौगात आहे हिनखे कुझु बि न थियणु खपे ऐं उन रखी करे रोज़ उन मूर्ति सां गॾु उनजी बि पूजा कंदो ऐं जेको टियों हो
उन मुठी वठी करे पाण रखी ऐं जीअं थोरी मौसम आई आश्रम जे पोयों वञी करे ख़ाली ज़मीन पई उते थोरी ज़मीन खे सिधो करे हुनखे पाणी ॾेई उहे दाणा हुन में पोखे छॾिया ऐं गुरू हलियो वियो कई साल गुज़री विया चङो वक़्तु थी वियो गुरू वापसि आयो चए मुंहिंजी तपस्या पूरी थी पर जेको मां तव्हांखे सौगात ॾिनी उहा काॾे वई उनजो की आहे पहिरें चयोसीं मुठी तो ॾिनी हाणे एतिरो वक़्तु उहे छा थिया तंहिंजे करे जंहिं महिल चयो मां बाज़ारि मां वठी करे आणे ॼायो मुठी त ओड़ी मिलती हरू भरू रखी करे मां पंहिंजो मथे जो सूरु पाया उन कुझु हुयो त न कणिक जा दाणा हुया ॿिए को पुछे मूं चयोसीं जीअं तूं मूंखे ॾिनी मां ओड़ी संभाले रखी आहे मंदर में रखी आहे सो उनजी पूजा बि कंदो आहे ऐं सभु पोइ वियो पंहिंजा दाणा खणी आयो हाणे एतिरे वक़्त जा रखियल दाणा और तक़रीबन सड़ी ॻरी विया कोई कोई दाणो हुजे न हुजे बाक़ी सभु ॻरियल छॾिया टे को पुछे चए तुंहिंजा कणिक जा दाणा चए हा सही पई आहे चए किथे चएसि उते तव्हांखे हलिणो पवंदो थोरो हलो त मां तव्हांखे ॾेखारे न छॾो गुरू उथियो शिष्य बि उथिया आई आश्रम जे परियो में थी त केतिरा ई खेत ज़मीन हुई सभु अन सां लहलहेदा खेत खेतों में एकड़नि में कणिक जा खेत लहलहनि पिया हर तरफ़ हरियाली लॻी पई सो गुरू खे चए सही जीअं तूं दाणा ॾिना मां थोरा पोखिया उनमें वरी हुई मुठ पर थिया झोल जेतिरा वरी जीअं झोल जेतिरा थिया त ॿिए दफ़े वरी मां साॻा झोल जेतिरी पोखी ऐं पोइ हर साल वधंदा वधंदा हाणे त एकड़नि में थी विया आहिनि सॼो हरियाली लॻी पई हर तरफ़ ख़ूबसूरती लॻी पई आहे बहितरी लॻी पई आहे सो हक़ीक़त में जेकॾहिं असां उन सचे साईं जे वचननि खे उनजे अमल खे उनजे जीवन खे उनजे संदेश खे उनजे निर्देश खे उनजे उपदेश खे पंहिंजे जीवन में आणींदा त पोइ असां हमेशह सावा सताबा रहंदा हमेशह वधंदा हलंदासीं ख़ुशहाल थींदा हलंदासीं भाग नसीब सभु खुलंदो हलंदो हर तरफ़ वधंदा वसंदा हलंदासीं पर जेकॾहिं सिर्फ़ ॿुधी करे भई बसि सत वचन असां रखी छॾींदासीं त पोइ रखे रखे असां करे कुझु न सघंदासीं जेकॾहिं आयासीं पोइ दर्शन कयोसीं ॿुधोसीं वरी ओड़ा जे ओड़ा बसि वरी कुझु न कयोसीं भई जॾहिं थियो पोइ ॾिसंदासीं पोइ असां ॾिसंदा ई रहिजी वेंदा आहियूं थींदो कुझु बि कोन्हे तंहिंजे करे असां उन सचे साईं जी रहमतुनि खे पंहिंजे जीवन में अपनायूं उनखे पंहिंजी ज़िंदगी में आणियूं उनखे पंहिंजी बहितरी में समायूं जेकॾहिं असां उनजी रहमतुनि खे पंहिंजी ज़िंदगी में आणींदासीं त पोइ असां सुखिया ऐं सताबा रहंदासीं पोइ सावा सताबा हरिया भरिया ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं ऐं उन सचे साईं जे जीवन खे जॾहिं बि ॾिसंदा उहो असांखे हमेशह हरियो भरियो ॾिसण में ईंदो
हर मोड़ ते हर जगह ते सिर्फ जंहिं जंहिं अमल कयो उहो वधियो। जीअं पाण सभु आहियूं तीअं उते बि सभु हूंदा, कोई हिकु थोरे हूंदो, पर वधियो उहो जंहिं वचन खयां जन पंहिंजे जीवन में आंदो। ऐं थी सघे थो वचन में असां सभु खणंदा हुजूं, पर उनखे छड़ो रखींदा हुजो पर अमल न कयो हुजे, उनखे फैलायो न हूंदोसीं। जीअं खेत हरिया भरिया फैलाया, वचन त असां उन वांगुरु खया हूंदासीं, इज़त ॾिनी हूंदीसीं, जीअं रोज़ अगरबत्तियूं ॿारींदो, मंदर में उन रखी छॾिया, असां बि थी सघे थो अंदर में वचन रखिया हुजे, पर असल चीज़ आहे उहे अमल में फलियो केतिरो, फूलियो केतिरो, वधियो केतिरो। इहा रखी रखी सिर्फ़ु ईअं ई बसि रखी छॾियासीं, साड़े छॾियासीं, असां सम्झोसीं शायदि सभु कुझु थी वियो। असल चीज़ आहे असांजे जीवन में आयो केतिरो, असां हुन में फलिया फूलियासीं केतिरा, असां हुन में वधियासीं केतिरा। तंहिंजे करे नज़र असांजी पंहिंजो पाण ते हुजणु खपे। ऐं शागिर्द मुंहिंजे पाण सां वेठा उन्हनि में सभु हूंदा, छड़ो हिकु भगत साहब न हूंदो, हिकु भाई गणेशो न हूंदो सच हलण ते, हिकु आयल महल न हूंदो कारोबार ते, हिकु भाई सुखू न हूंदो विचड़नि ते अमल वारो। उन वक़्तु केतिरा ई हूंदा, पर जंहिं जंहिं खयों उहे वधिया। मौत उनखे ओतिरी मिली जंहिं पंहिंजे जीवन में अपनायो। जीअं दुर्वासा सनानु पे कयो ऐं उनजी लंगोटी छॾाइजी वई पाणी जे वहिकरे में, ॿाहिरि कीअं निकिरे त द्रौपदी हिकदमि पंहिंजो पल्लव फाड़े करे उन मोकिलियो ऐं हू लंगोटी ॿधी करे ॿाहिरि निकितो। उते छा द्रौपदी हिकु थोरे हूंदी, उन सां गॾु ॿियूं बि त केतिरी गॾु हूंदी, ॿिया बि केतिरा ई हूंदा, हिकु द्रौपदी त न हूंदी, हो त राजकुमारी ही हुन सां गॾु केतिरा ई हुया। पर जंहिं पलव फाड़े करे ॾिनो, मालिक लाज उनजी केतिरी रखी, पल्लो जो बदिलो भरी सभा में उनखे केतिरो मिलियो। भाई गणेशो हुयो, भई सभिनी मुंहिंजा ॿिया भाउ बिरादरी सभु हुया, संगत सॼी हुयसि, सभिनी चयोसि तूं छड़ो कूड़ी गवाही ॾे। मुंहिंजो न सच साईं मूंखे सच सेखारियो, मां कूड़ी गवाही ॾींदुमि, सच ॻाल्हाईंदो। सच उन ॻाल्हायो, पर जंहिंखे सिर्फ़ु सादो चवंदा उहो केतिरो फलियो फुलियो, कारोबार जो केतिरो वधो, भई कॾहिं कूड़ कंदो ई न, सच ते हलंदो। सो जंहिं जंहिं उन सच साईं जे वचननि खे पंहिंजे जीवन में आंदो, उहे फलिया फूलिया, उहे अॻिते वधिया। तंहिंजे करे जेको असां भेट रखंदा, भेट रखण जो मक़सदु पैसो पदारत न, पर हक़ीक़त में विश्वास हूंदो आहे त मां उनखे पंहिंजे जीवन में आणींदुमि, पंहिंजी ज़िंदगी ते अमल आणींदुमि। सिर्फ़ु असांजी चङाई हूंदी आहे, जो हिकिड़ो शख़्स कराईंदो सच साईं ॾे वठी आया, सभु हॾु वरितल, हली न सघे, सभु करे असां कंहिं कुझु कयो आहे, कंहिं बढ़ायो आहे, असां हे कयो आहे, अलाए केतिरियूं कंहिं था कयूं, पर सच साईं खे चयो बसि तूं सभिनी लाइ चङो सोच। चइसि एतिरी ख़राबी कई अथनि, चङो कीअं सोचां? चए चङो तूं चओ, मालिक उनखे बि सुमत ॾे, मूंखे बि सुमत ॾे।
जैसे उनके सुमत किए ॾे साईं ने उनके चयो चए ठीकु आहे उनके सुमत ईंदी तो असां न कंदा पर जीअं जीअं उन चवणु शुरू कयो माला फेरणु शुरू कई जेका सचे साईं ॾिनी ऐं थोरनि ॾींहंनि में बिल्कुलु सही थियो सभु बीमारियूं ख़तमु थी वियूं ऐं जॾहिं ठीकु थियो सचे साईं ॾे आयो सचे साईं चयो जेको सभिनी लाइ साड़ जलन क्रोध असांजे अंदर में जेका बाहि भड़की पए हक़ीक़त में उन असांखे साड़ियो पए लेकिन जॾहिं असां पंहिंजी जलन ऐं क्रोध ख़तमु कयोसीं बीमारियूं सभु पंहिंजो पाण ख़तमु थी वई तंहिंजे करे असां बि सभु जेके आहियूं अगरि कंहिंसां साड़ जलन क्रोध असांजो आहे असां सिर्फ़ु क्रोध साड़ खे उनजे लाइ जेको असांखे ग़लति भाव निकिरंदो आहे बद दुआ निकिरंदी आहे असां उनजी जॻह ते जीअं सचे साईं चयो मालिक हर को सुखियो हुजे ख़ुशि हुजे बसि हर कंहिंखे सुमत हुजे छड़ो असां पंहिंजा लफ़्ज़ बदिलायूं हक़ीक़त में साम्हूं वारे ते अहसान थोरे आहे असां उन खे थोरे छॾियोसीं हक़ीक़त में जेको असांजो साड़ क्रोध बि असां पाण पए सड़ियासीं पंहिंजा हॾ पाण पए सुकायासीं जॾहिं असां पंहिंजे अंदर मां साड़ ऐं क्रोध कढियोसीं हक़ीक़त में दुख ऐं बीमारियूं असांजूं ख़तमु थियूं ऐं असांखे लॻो शायदि ॿिए खे असां छॾियोसीं पर हक़ीक़त में सभु पंहिंजा दुख छॾियासीं असां ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहियासीं बहितर रहियासीं चङा रहियासीं तंहिंजे करे उन सचे साईं असांखे सवली सवली राहत ॾिनी भई ॿियनि खे छॾो पाण खे सही कयो छाकाणि जेकॾहिं असां सही थियासीं त सभु पंहिंजो पाण सही थी विया असां चङा थियासीं सभु पंहिंजो पाण चङो थी विया असां बहितर थियासीं सभु कुझु पंहिंजो पाण बहितर थी वेंदो तंहिंजे करे असां उन सचे साईं जी रहमतुनि में ईंदा साए विस्पति जो मक़सदु आहे पाण खे साओ सताबो करणु ऐं पाण खे सायो सताबे करण जो मक़सदु हूंदो आहे उन सचे साईं जे वचननि ते अमल कर उन ते हलणु उन ते वधणु सदाई मुस्कुराईंदड़ चहिरो हुजे कंहिंजे लाइ साड़ जलन आहे पर बहितर सोच बहितर वीचार तंहिंजे करे हर हिकु इंसानु कंदो पंहिंजे पंहिंजे तरफ़ां बहितर आहे जो 3 ॼणा हुया ग़लति कंहिं बि कोन कयो भावनाऊं ॾिसूं जंहिं चयो एतिरो वक़्तु न रहंदी कणिक भई ओड़ी ॻाल्हि ॿी वठी ईंदुमि उहो बि ठीकु हो जंहिं हुनखे इज़त ॾिनी उहो बि ठीकु हो पर जंहिं अमल में आंदो उहो हमेशह हरियो भरियो रहियो उहो ख़ुशि ऐं ख़ुशहाल तंहिंजे करे उन सचे साईं जे वचननि खे पंहिंजे जीवन में आणो उनजी ज़िंदगी खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणायूं त पोइ असां सदाई सावा सताबा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं असांखे सभु सुख मिलणु शुरू थींदा ऐं असांजो जीवन बहकणु शुरू थींदो स्वाज जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु उन सचे साईं जी रहमतुनि में आया आहियूं उनजो मक़सदु आहे असां पंहिंजो पाण खे बणाए करे रखूं पंहिंजो पाण खे ठाहे करे रखूं पंहिंजी जीवन खे अॻिते वधायूं साजे प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरु दर उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उन नाम ध्यान शेवा सिमरन सां जुड़ी करे उनजी रहमतुनि खे पंहिंजे जीवन में आणियूं ऐं पंहिंजो पाण खे भाग्यशाली बणायूं स्वाजे प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम
राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभ कामनाओं वाधाएं सचो सतरा सचो सच